मीरपुर बठोड़े में गुज़िरियल 2 ॾींहनि खां मुसलसल बरसात सबबि कारो घुंघरो सुमन नाली में 4 अचण खां पोइ शोर थींदड़ सुमन नाला उबता वेहण शुरू थी विया। बंदनि ते पाणी जो दबाव सबबि आर सुमन नाली 3 जी वटां ॻोठ बचल जत वटां 15 फुट गारो पइजी वियो। गारे जो पाणी केतिराई एकड़ सारियुनि जो फसल ॿोड़े छॾियो। पाणी ॻोठनि तरफ़ वधणु लॻो। डेने जे अमलो रेन इमरजेंसी जा चूंडियल मेंबर बि नाहे पिए था। ॻोठाण पंहिंजी मदद पाण ते गारो बंदि करण जूं कोशिशूं जारी करे छॾियूं। ॿिए तरफ़ 4 सुमन नाली में 4 अचण सबबि पाणी बंदनि वटां अवरटाप थियणु लॻो। ॻोठ मुरीद चांडियो, लीमू खान ॻोठ इलाइक़ो चांडियो समेत केतिरा ई ॻोठ ॿुॾण जो ख़तरो पिणु वधी वियो। ॻोठाण जागी बंदनि जी सार लधी। इंतज़ामिया हिन वक़्त ताईं का बि वार नाहे कई। रिपोर्टर अशरफ चांडियो, शाइन न्यूज़, मीरपुर बठोड़ो।